आगाह कयो मां कि लाड़काणे जी चाणका अस्पताल में मरीज़ जो इलाज न थियण ते मरीज़ तरफ़ां दाहूं कयूं वियूं। वारसन ऐं अमले विच में झेड़ो थियो आहे। नांग जे कखियल शहरी खे वारिस खणाए अस्पताल पहुता त संदसि इलाज न थी सघियो। अमले सां वारसन जो झेड़ो थियो आहे। एमरजेंसी वार्ड में दाहूं करण ते अस्पताल जे अमले मरीज़ जे वारसन खे गिरफ़्तार कराए छॾियो। रहवासियुनि जो चवणु आहे त मरीज़ जी हालत ख़राब आहे। इलाज करण बदिरां MS पुलिस खे घुराए ॿधाए छॾियो आहे। ॿिए पासे अस्पताल अमले जो इहो चवणु आहे त बेबुनियाद हंगामो कयो वियो। मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं ॾियूं पिया। लाड़काणो जी चाणका अस्पताल जे अमले जो मरीज़नि सां ख़राब रवैयो। इते नांग जे कखियल मरीज़ खे वारिस खणाए अस्पताल पहुता ऐं अमले जे बर वक़्त इलाज शुरू न करण ते वारसनि जॾहिं इते गोड़ कयो त अस्पताल अमले पुलिस खे घुराए वारसनि खे गिरफ़्तार कराए वरितो आहे। वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जो मरीज़ सीरियस हुयो। बार बार अस्पताल जे अमले खे दाऊं कंदा रहियासीं त मरीज़ खे ॾिठो वञे, पर अस्पताल जे अमले बजाए फौरी इलाज शुरू करण जे देर जा हरबा इस्तेमालु कराया। ॿिए पासे अस्पताल अमले जो इहो मौक़िफ़ आहे त बेबुनियाद हंगामो कयो वियो। इन्हनि शहरियुनि तरफ़ां मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं ॾियूं पिया।